दुश्मन से लड़े तो सियासी को लीडर आ तो उन्हीं जे इज्जत ते लड़े तो दोस्तन जा भला न करे तो बाकी नबी जे इज्जत ते गैरत न थई मनसब नबीयन फक्रुहु मनसब नबीयन फक्रुहु आदर को छे घोड़ा यो अथी मा इयो सुभान अल्लाह ये जमे त पो वाए तो कया जने त पो गाडी लिया लब्बैक लब्बैक या ईमान वारा सुन्नी आयो इन्हनि वटि काथे आहे ईमान जेके नबीअ जे असहाबनि खे ऐं शेखनि खे ॻाल्हाईंदा इहो मुस्लमान छा चयो आहे जो हिकिड़े दफ़े नबीअ सां ईअं फरमायो पंहिंजे असहाबनि जे जमायत में त साहबो क़यामत जो जॾहिं ॾियारो थींदो त हिकिड़ो जवान ईंदो जन्नत में त सारी जन्नत वारा उथी बीही उन्हीअ जो इस्तक़बाल कंदा उन्हीअ जो इस्तक़बाल कंदा पोइ सॾ कंदसि ओ साईं साईं महिरबानी करे हेॾी आसा सां वेहो न ओ साईं अल्लाह जो नालो थी हेॾी आहे त जे वेहो न सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि आहे या न त हिते अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह पोइ उहो जवान अहिड़ो असां बि ॾिसंदासीं जन्नत में असां बि ॾिसंदासीं जन्नत में त नबीअ फरमायो त उहो तूं ई त हूंदे सुभान अल्लाह 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 ऐं ॿिए दफ़े फरमायो असहाबनि जे जमायत में त अल्लाह रब्बुल आलमीन 360 सिफ़तूं पैदा फरमायूं आहिनि पोइ उन्हनि 360 सिफ़तुनि मां जेकॾहिं कंहिं माण्हूअ में हिकु बि सिफ़त हूंदी न उहो बि जन्नत ॾे वेंदो त अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह फ़िदाक अबी व उम्मी अबू अमा क़दमनि तां घोर कया पोइ उन्हनि मूं मामी बि का हिकु ॿ सिफ़त आहे पाण फरमायूंसि त उहे 360 सिफ़तूं सभु तो में आहिनि बात नथो ॿुधाई सुभान अल्लाह ऐं नबीअ फरमायो त क़यामत जे ॾियारे पुलिस रात जो मालिक अली हूंदो सुभान अल्लाह पोइ जंहिंखे मौला टिकेट ॾींदो उहो जन्नत इहा पुल पार करे वेंदो 500 साल जो पंध उहो पार करे वेंदो त हाणे हिकिड़े ॾींहुं आमो साम्हूं अबू बकर अली थिया त अबू बकर सुणे चुसि त अली मुबारक हुजे चईंसि आमीन अलाए छाजी मुबारक ॾिनव चई असां नबीअ साईं जे हुज़ूर में वेठा हुआसीं त रहमत वारे रसूल मिठे फरमायो त क़यामत जे ॾियारे पुलिस रात जो मालिक मुंहिंजो अली हूंदो जंहिंखे तूं टिकेट ॾींदे उहो पुल पार थी त वरी मौला अली अबू बकर खे चयो त पोइ तोखे बि मुबारक हुजे चई मूंखे छाजी था मुबारक ॾियो चई त मूंखे नबीअ फरमायो त क़यामत जे ॾियारे हैदर तूं पुलिस रात जो मालिक हूंदे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर या गौस आज़म 10 नारे सुन्नत
पोइ जंहिंखे तूं टिकट ॾींदे उहो पुलिस टपी वेंदो पर ॻाल्हि ॿुधी छॾ पासे में मुंहिंजा 3 यार बीठा हूंदई अबू बकर उमर उस्मान पोइ जेको अचे उन्हीअ खे वठी तूं 3 यारनि जे साम्हूं कंदे त साईं तव्हां हिन ॾोंहुं राज़ी आहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ जे मुंहिंजा 3 यार चवनि त हा राज़ी आहियो त टिकट ॾेई टपाए छॾिजांसि न त धको हणी जहन्नम में केरे छॾिजांसि खोले ॾिसो वञी अरबीअ में बजुल अथव अब्दुल रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह जट जाहिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाबाश सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान एॾा बेअदब गुस्ताख बेइज़्ज़ता थी बीठा आहिनि जो नबीअ जे हरम खे पिया ॻाल्हियूं ॾियनि अरे तुंहिंजे ज़ाल खे को गार ॾे ईमान वारियूं ॻाल्हियूं इहे अथव इहे अथव जेकॾहिं कंहिं मवारीअ जे ज़ाल खे को गार ॾे भली को झूठा ॻाईंदो पर जे ख़बर पवंदसि त इहो भंग वारो नंढो खणी अचे दर ते बीहंदड़ निकिरूं ॿाहिरि तूं केरु थींदो मां मुंहिंजे ज़ाल खे गार ॾिनी और हिन जी वरी इहा ज़ाल है जो सुबुह जो घरों थी निकिरे त राति जो मोटी थी अचे त पुछेसि बि नथो त फ़क़ीराणी हुई काथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह खुश रखे अल्लाह खुश रखे सही ला उठाइए सुभान अल्लाह आशिक़ रसूल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अहिड़ीअ तुंहिंजे ज़ाल खे को गार ॾिए त तोखे ख़ैरत केतिरी चढ़ी थी वञे सुभान अल्लाह ऐं तूं रसूलुल्लाह जे नंग खे गार ॾींदे त तूं मुस्लमान थो सॾाए पाण खे न सही तूं न त आहे काफ़र थी ॾे काफ़र काफ़र बेशक बेशक आहे काफ़र तूं त काफ़र थी ॾे न काफ़र लख जी तो ॻाल्हि। अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह साईं नबीअ जे घर वारनि जे लाइ क़ुर में फरमायो आहे त मुंहिंजे नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं मावरूं आहिनि माउ खे गार हरामी ॾींदो हलाली त कोन ॾींदो बेशक सही ॻाल्हि इहो ई सबब आहे जो खुदा कुरान में फरमायो त यौम तबयद्दु वुजूहुम व तस्वद्दु वुजूह सुभान अल्लाह सुभान अल्लाह فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون अल्लाह साईं तो कुरान में फरमाए पियो त जॾहिं क़यामत जो सिज उभारींदुसि त के चेहरा काला हूंदा के चेहरा नूरानी हूंदा पोइ जेके कारन मोहन वारा हूंदा अल्लाह ताला उन्हनि खे खिताब फरमाईंदो त तव्हां ईमान आणण खां पोइ काफ़र थी विया हुयऊं ईमान पर तव्हां आंदो हुयो पर पोइ काफ़र थी विया सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जा बेअदब गुस्ताख बणिजी विया जिन दीन इस्लाम जी ख़िदमत कई अबू बकर उमर सभिनी साहबनि कुलो कुले में मिलाए नबीअ सां जंगियूं कयूं जिहाद कयूं माल जानियूं कुर्बान कयूं सूह यूसुफ जी ॾिसी थे रुगो औरतुनि हथ सियान कया पर मुहम्मद खे ॾिठो जन तन त सिर कुर्बान कया जॾहिं नबीअ विसाल कयो आहे त इमाम हसन हुसैन जी 6 साल 7 साल उम्र आहे इमाम हसन जी 7 साल इमाम हुसैन जी 6 साल
नबीअ जे विसाल खां पोइ जेको इस्लाम जो परचम आसमान ते उछलायो पहुचायो वो अबू बकर उमर हुआ। सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह मां डोडा को कंहिंखे को न ॾींदो आहियां अॾे फॾे वारो माण्हू मां न आहियां फ़क़ीर माण्हू आहियां। हाणे हीअ जेका कुर्सी रखी थी न मां हिन ते वेही नथो सघां हेठों लोह लॻल अथसि त कहीं रिली बि न रखी त को मोल बि अचे त को सवलो बि थिए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस करे वियो ॿुधो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि ॿुधो जी साईं मुंहिंजा आहिनि 4 पुट। सुभान अल्लाह को माण्हू अचे चवे त हाफ़िज़ हे तुंहिंजा 2 पुट आहिनि पर हे 2 पुट तुंहिंजा न आहिनि इहा मूंखे गार आहे। बेशक माना मूंखे गार ॾिनई त हे मुंहिंजा पुट न आहिनि हे भई कंहिं ॿिए जो तुख़्म आहिनि। थोरो ॻाल्हाए इहे के माण्हू था चवनि त नबी साईं खे हिकु न्याणी आहे जंहिंजो नालो फातिमत ज़हरा आहे सलामुल्लाह अलैहा। ज़ैनब उम्मे कलसूम रुक़िया इहे नबीअ जूं धीअरूं न आहिनि पर जे क़यामत में इहे साबित थी पयूं त इहे हक़ीक़ी ख़दीजतुल कुबरा जे बदन मुबारक में रसूलुल्लाह जूं न्याणियूं आहिनि त पोइ तव्हां काफ़िर थी विया। त पोइ तव्हां काफ़िर थी विया। या रसूलुल्लाह खे जे गार ॾिनी त काफ़िर आहे न। बेशक 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 कट्टो काफ़िर। हाँ सुभान अल्लाह शाबाश। खुदा तबारक व तआला फरमायो त तव्हां ईमान आणण खां पोइ काफ़िर थी विया हो। मां सम्झां